Pakistan is now exporting some high-tech defense products to more than 60 countries, yet the volume of exports, in my opinion, is not commensurate to our actual and true potential. The defense industry, international defense exhibition and seminar, the latest defense technologies and innovations of Ideas 2022 in the 75th year of the independence of Pakistan, and I am positive that this landmark event will achieve more progress in the years to come. पाकिस्तान डिफॉल्ट जे ख़तरे मां निकिरी चुको आहे। इत्तेहादी हुकूमत इक़्तिदार संभालियो त केतिरनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पियो। मुल्क जो मुआशी तौर ते दिवालो निकिरण जो ख़दशो हो। ॿिनि मुल्कनि सां लाॻापनि खे बहितर बणाइण जी कोशिश करे रहिया आहियूं, पर ॾही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 2022 जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। संदसि हिमायत पाकिस्तान तबाही आणींदड़ मॉनसून खे मुंहुं ॾिनो। ॿोॾि सबबि मुल्की आबादी जो वॾो हिसो मुतासिर थियो। ॿोॾि सबबि GDP खे 10% नुक़सान पहुतो। मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खणणा पवंदा। कराची में आलमी दिफाई नुमाइश आइडियाज़ 2022 की शुरुआत पढ़ी मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां इफ्तिताह कयो वियो। वॾे वज़ीर मादनी शाह जी बि शिरकत। नुमाइश में 51 मुल्कनि समेत 522 नुमाइंदनि जी शिरकत। आलमी नुमाइश में ऑस्ट्रेलिया, रोमानिया ऐं हंगरी पहिरियों भेरो शरीक। आलमी दिफाई नुमाइश 18 नवंबर ताईं जारी रहंदी। इलेक्शन कमीशन कराची हैदराबाद में मकानी चूंडनि बाबत फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। हिन वक़्तु मकानी चूंडूं नथियूं कराई सघजनि। सिंध सरकार हिकु भेरो ॿीहर मौसूल करे छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो चवणु आहे त चूंडूं कराइण संदनि ज़िम्मेवारी आहे। इलेक्शन कमीशन जा इख्तियार सिंध हुकूमत इस्तेमालु नथी करे सघे। सुप्रीम कोर्ट तोहिन इलेक्शन कमीशन जे केस में इमरान खान समेत PTI जे ॿिनि अॻवान खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन मुख़्तलिफ़ हाई कोर्ट्स में रोले जो शिकार केस खे हिकु हाई कोर्ट में मुंतक़िल करण जी दरख़्वास्त कई आहे। इलेक्शन कमीशन जो मौक़िफ़ आहे त मकानी ऐं आम चूंडनि जी तयारी करियूं या केस विढ़ूं। अदालत केस तहरीक इंसाफ़ अॻवान खे नोटिस जारी कंदे ॿुधणी 15 ॾींहं लाइ मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कोरोना वायरस जो शिकार। 2 ॾींहनि खां तबियत ठीक नाहे। शहबाज शरीफ जी कोरोना टेस्ट पॉजिटिव आई आहे। सिंध समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब तस्दीक़ करे छॾी। आवाम खे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी जल्द सिहतयाबी लाइ दुआ जी अपील। कराची के सरजानी टाउन में हदकलिन खिलाफ ऑपरेशन दौरान हथियारबंद की फायरिंग में माची वियल मुख्तियार कार एजाज सांडी जो मर्द मिथियाणी में मिटी माउ हवाले। मुख्तियार कार के कत्ल वारे वाक़े जो केस दाख़िल न थियो। पुलिस कार्रवाई कंदे शक की बुनियाद ते ॿिनि माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। मुख्तियार कार एजाज सांडियो जे कत्ल खिलाफ रेवेन्यू खाते जा मुलाज़िम सरापा एहतजाज बणिजी विया। ऑफिसनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरो।
मलीर बदीन मिठी सांगणे दादू में मुजाहरा जैसकम जी सदते पडीदन शहर में शटबंद हड़ताल समूरा कारोबारी मरकज बंद मुख्तार काजे कतल खिलाफ सिंध बार काउंसिल जी सदते सर्कस समेत बिन शहरन में वकीलन पारा अदालती कार्रवाई जो बाइकआउट। चोटियारी में घर जी बिदकरण के नतीजे में नौजवान दबजी अजल जो शिकार बणिजी वियो 22 वरीह जे हसन अली राजड़ अस्पताल में दम ॾिनो। मलकानी शरीफ आसी प्राण नदीअ में बुॾी पियो वासन पारां पंहिंजी मदद पाण ते ॻोल्हा जारी इंतज़ामिया खे ॻोल्हा में मदद जी अपील। दादू भरसां कोचो टक्कर लगण सबब नींगर हयाती में वेठो बिलावल कमरानी रोड पार करे रहियो तेज रफ्तार कोच केस टक्कर हयो मड़गर पहुंचण ते कोरहाम। आई फेसगंज के नादरा अमले जो कारनामो मर्द के औरत बणाए छो। नादरा सेंट्रल के अमले शेरी गुलाम मुस्तफ़ा चांद जी सुञाणप कार्ड से जिन्स वारे खाने में मर्द बदिरां औरत लिखी छो। वल्दी जे खाने में भी औरत जो नालो लिखी वरतो। बादशाह ज़ादी नालो पढ़ी मशद कॉलोनी वासी गुलाम मुस्तफ़ा चांद हैरान ऐं परेशान थी वियो।